हैदराबाद में दादू ज़िले का आयल बोर्ड मुतासिर पुरानी वहदत कॉलोनी लग गिदू चौक मेन रोड ब्लॉक कर इंतजामिया खिलाफ छिती नारेबाजी कई। SSU जे रिपोर्टर GM चांडियो मूजिब मुतासिरन जो चवण हुयो त असांखे हिते आए 15 खां 20 ॾींहं थिया आहिनि, खेनि इंतजामिया कंहिं बि क़िस्म जी सहूलत फराहम नाहे कई। उन्हनि चयो आहे त असांजा मासूम बच्चा बुख ऐं बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। असांखे न खाद खुराक न ज़िंदगी बचाइण वारियूं दवाऊं ऐं न ई वरी मच्छरदानियूं ॾिनियूं वयूं आहिनि। उन्हनि जो चवणु हो त स्कूल वारा असांखे ज़बरदस्ती स्कूल मां कढी रहिया आहिनि। स्कूल जे हेड मास्टर स्कूल जो पाणी ऐं बिजली बि कटराए छॾी आहे। GRO थाणे जे SHO जी ख़ातिरी कराइण बाद बोर्ड मुतासिरनि एहतजाजी मुज़ाहिरो ख़त्म करे छॾियो। सिर बचाई वेठा आहियूं, कुझु नथो मिले, पथर ते ॿार वेठा आहिनि, उहो उन्हनि जो कुझु मिले न करे, तॾहिं असां हड़ताल कई, असांखे कुझु ॾियनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।